नवाबाद में उस्ताद अली मुराद महर रिटायर्ड जे मान में अलविदाई पार्टी रखी वई। उस्ताद अली मुराद महर के अलविदाई पार्टी वडेरे एहसान अली महर पारां ॾिनी वई। स्कूल जी उस्ताद बिरादरी सिंधी अजरक जा तोहफ़ा पिण ॾिना। उस्ताद अली मुराद ई हो जंहिंजी हिम्मत खे ॾिसी मूंखे बि हौसलो मिलंदो रहियो आहे। वक़्त जो पाबंद, शागिर्दनि खे सचाई ऐं महिनत सां पढ़ायाई। सुठे उस्ताद जो रिटायर्ड थियण ते अफ़सोस बि थिए थो। एहसान महर उन मौक़े ते उस्ताद कलंदर बख्श कटोहड़, गफूर जुड़ेजो, शाहनवाज शर, उस्ताद इब्राहिम महर, अकबर महरदीन, मोहम्मद महर, अली मोहम्मद महर, फ़कीर मोहम्मद महर, हाशिम महर ऐं ॿिया उस्ताद पिण मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।